लेक्चर बणाइजे ॿ ॾींहं थिया ऐं ईअं पियो वियुसि बाज़ार त ॾिसां त उहो जनाज़ो पियो अचे पाण बि कंदो पियो अचे त मुंहिंजो कीअं आहे त स्यापा दिया हीअ कीअं आहे थी वापसि आया मुंहिंजो पीउ आहे त मूंखे ॾाढी हैरत थी पुछंदो सां ईअं त इलाही माण्हू मूंसां गॾु ॿार पिया ऐं हलियोसि शहर ॿिए ॾींहं असां क्लास रूम में त मूं लेक्चर पियो ॾिनो त लेक्चर ॾींदे उन ते मूंखे नज़र पइजी वई ऐं यकदमि मूंखे यादि कलो की ॻाल्हि यादि अची वई मूं यकदमि मुंहिंजो लेक्चर जो तंद ई ख़तमु थिए पइजी चयो भई ॻाल्हि छा पियो मूं चयो एॾो मां मुंहिंजी पिज़ो ओॾी महिल ॿाहिरि निकिरी हुनखे सॼी मुंहिंजो कल्ह तूं चयो छा आहे त तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो छा चई हा मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो मुंहिंजो पोइ तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो त पोइ तूं अॼु छो आयो हुई ऐं ॿी ॻाल्हि त तूं हुनखे उहो त कुलालमपुर जो हो तूं मलाका हिते छो दफ़न करे छॾियासीं पोइ हुन मूंखे चई साईं तव्हां जेके पाकिस्तानी आहियो न हिकिड़ो त इहो तव्हां सोचींदा आहियो त पंहिंजे ॻोठु मोकिलिजे भले हुते इंग्लैंड में घुमंदो चिराऊं इंग्लैंड में पढ़ंदोसि ॼाणंदोसि त हुते ॾिसंदो त पोइ पाकिस्तानी गुज़ारे वेंदो त हुनखे खणाए ख़र्चु करे कर्ज़ खणी जहाज़ में खणाए हुते पंहिंजे ॻोठ साईं तव्हां ख़ुदि सोचियो त हीअ दुनिया छा आहे हुनमें दुनिया सॼे यूनिवर्स में दुनिया छा आहे हिकिड़ो वारी जे रेतीअ जे ज़रे बराबरि आहे उन में तव्हां हिते दफ़न कयो मलाका में तॾहिं साॻी ॻाल्हि जे मैक्सिको में कयो तॾहिं साॻी ॻाल्हि ऐं वॾी ॻाल्हि मरी वञण खां पोइ त हुनजो एमालनि ते आहे पोइ भला ईअं जे न हुजे पंहिंजे पाणे क़ब्रिस्तान में या कंहिं पीर वीर जे भरिसां त पोइ उहे माण्हू जेके मच्छियूं खाईंदियूं आहिनि या बम में छितियूं थियूं छा पोइ उहे न थींदियूं अलाह त हुननि खां उनजे एमालनि बाबति ॾिसा वठो किथे बि था दफ़न कयो ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे गवर्नमेंट ऑफ मलेशिया स्कॉलर ॾिनी आहे त भई तूं पढ़ छो त जहाज़ हुननि जा कैप्टन कोन आहिनि ऐं मूंखे हिकिड़ो हुनजो कर्ज़ु आहे ऐं हितां भला जेकॾहिं मोकल करे छॾी ऐं पढ़णु छॾे थो वञी वियो रहां त मुंहिंजो हुन सां मुंहिंजो पीउ जहिड़ो त कोन थी पियो मूंखे जेका दुआ घुरी आहे हिते बि दुआ करे सघां थो ऐं इन करे मुंहिंजो फर्ज़ु आहे त आउं पैसा हराम न कयां गवर्नमेंट जा ऐं क्लास त असां जेके इहे ॻाल्हियूं सुठियूं सुठियूं कई ॻाल्हियूं जेके असांजे लाइ अजीब लॻंदियूं मलेशिया में सिखियासीं ॿियो हिते स्वीडन में सिखियासीं जिते ई क्रिश्चन गोरा मुस्लमान थिया उहे ॻाल्हियूं ॿुधी इहे चीज़ूं ऐं टियूं ॻाल्हियूं जापान में जेको चवंदा भई फज जो उथो कमु कयो महिनत कयो ॿारनि खे इन कयो ॿाहिरि न खेॾणु ॾियो हे न कयो माउ जो कमायो कमु छो त मर्द जो कमाए वञी ड्यूटी करणु ईमानदारी सां हे ईअं न त पोइ मर्द अची करे ऐं हिक ॿिए सां मिलणु मलेशिया में कॾहिं बि हिक ॿिए जे घर में ई मिलण जो थींदी कोन्हे रुगो ईद ते साबिक़ ईद जेका रमज़ान वारी ईद थींदी आहे उन में ईद वारे ॾींहुं कोन्हे ज़रूरी मिलणु पूरो सवाल मिलण लाइ पियो आहे हू चवंदा कॾहिं बि कंहिं ॾींहुं वञी हिकिड़े ॾींहुं वञी बसि थोरी देरि वेही बिस्किट हर हिकु वटि बिस्किट हूंदा आहिनि बिस्किट ऐं शरबत पीतो ॻाल्हि कंदा न त हर को पंहिंजे पंहिंजे घर में जेकॾहिं कंहिंखे ॿाहिरि वांध कई आहे उनखे मां ॿाहिरि निकिरी वॉक करे या पार्क आहे उते वेह उते उन पढ़े वारो उते अची वियो मिले न उते ड्राइंग रूम सजियल न हिक ॿिए खे ॾेखारण न हे छो छा न को छा न को खाधा पीता न कुझु त इहे ॻाल्हि बि आउं सम्झां थो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे हीअ तव्हांजो ॻोठु आहे सचिन ॻोठु आहे सभु ॿियनि ॿियनि शहरनि खां हिते तव्हां अची आयो बहितर थींदो उहे आदतूं उहे रस्मूं उहे रवाज डेवलप कयो जंहिंमां ख़र्चु घटि सची ॻाल्हि आहे त असां ग़रीब माण्हू ग़रीब मुल्क जा ग़रीब माण्हू आहे जेको मक़रूज़ था कनि असांखे जेतिरो खपे सादगी शेख साहब 25 साल परदेह में रहा ऐं मुख़्तलिफ़ जेके नेवल अकेडमीज़ ऐं मेरिन अकेडमीज़ उन्हनि में टीचर बि रहिया ऐं क़ाइम बि कया उहे उते इदारा हाणे उहा रिटायर आहियो ऐं सिंध में आहियो ऐं मां सम्झां थो हाणे तव्हांजो जेको अरसो आहे उहो कुझु डिलीवर करण जो आहे त छा तव्हां असां सिंधियुनि खे का नेवल अकेडमी या मेरिन अकेडमी टाइप ते को इदारो क़ाइमु कराए ॾियण में या क़ाइमु करण में को किरदारु अदा कंदा दिस इज़ माय क्वेश्चन साईं आऊं त नेवल अकेडमी तव्हां जेका इहा ॻाल्हि कई आहे जेकॾहिं इंटरनेशनल लेवल ते कोई ॿियो ॿुधे त हू त मूंखे खिले त हीअ कहिड़ी ॻाल्हि पए नेवल अकेडमी हीअं त शिपिंग ख़तमु थी वई आहे हर हिकु माण्हू को ज़मानो हो विदे 1980 ताईं जेसि ताईं 82 ताईं मूंखे जहाज़ हलाया तॾहिं बि विदे पाकिस्तान खे 80 जहाज़ हुआ हींअर 5 जहाज़ वञी बचिया जेके मर्चेंट नेवी जा आहिनि या वग़ैरह उन्हनि जा आहिनि छो जो हर मुल्क भाए त सेल्फ सफिशिएंट थिया मलेशिया आहे चवंदो असां खां तेल वठो पाम ऑयल हे हू वठो संदन मुल्क में चांवर कोन्हे निकिरा किन जहिड़ा चांवर चवंदा उहे खाईंदासीं ॿाहिरां न घुराईंदासीं थाईलैंड आहे हिकिड़ा किन जहिड़ा चांवर पाण खाईंदा चवंदा ॿाहिरि न घुराईंदासीं असां पंहिंजो फॉरेन एक्सचेंज ख़राबु न कंदासीं अहिड़े नमूने सां हर हिकु माण्हू जेको आहे सेल्फ सफिशिएंट कर में भाई त ॿाहिरां शइ न घुरायां हिते गाॾियूं को ज़मानो हूंदो जहाज़ हूंदा जेके रुगो कारूं खणंदा हुआ जापान मां कारूं खणी कॾहिं जिते पिया वञूं कॾहिं हेॾा पिया वञूं कॾहिं हींअर हर मुल्क में कारुनि जो हुननि दुकान ठाहे रहिया आहिनि उते पिया हलनि मुंहिंजे कमीसूं जेके आहिनि उनजा कारखाना ठहिया पिया आहिनि हर मुल्क में
ॾींहों ॾींहुं जेका मूवमेंट घटिजी आहे ऐं जेकॾहिं जेका ज़रूरत आहे घणे घणी जेका एमरजेंसी में उहा बाय एयर थी घुराए वञे बाय एयर थो थिए त हिन वक़्तु नेवल अकेडमी त ख़ैर का ज़रूरत ई कान्हे ऐं हर मुल्क में हिकिड़ी मरीन अकेडमी आहे ऐं हिकिड़ी नेवल अकेडमी थिए थी वधीक कोन्हनि उहो ई काफ़ी आहे असांजो जेको मेन शइ आहे भले तव्हां नेवल अकेडमी खोलियो या छा बि खोलियो केॾा वॾा यूनिवर्सिटी खोलियो मेडिकल पर तव्हांजा ॿार उस ताईं पहुचनि ई कोन था उन्हनि खे अचे बेसिक ई कान थी तव्हांजे स्कूलनि जो हाल त ॾिसो ऐं हिकिड़ो कॉलेज जो हुन में कंहिं जे चवण ते सम्झो वज़ीर हो उन चवण ते ॻाल्हियूं पिया कई कई तरह मुंहिंजो आउं वञी उहो ॾिसणु थो चाहियां कॉलेज मुंहिंजो ठीकु आहे हुन चयो हा हा बिल्कुलु मूं इरादो कयो हुन को शायदि कलाकु ॿ थियो डिप्टी कमिश्नर जो फ़ोन आयो हुन शहर मां साईं असां ॿुधो आहे तव्हां अचो पिया हीअं मूंखे वज़ीर साहिबु चयो पर हिकिड़ी महिरबानी कयो असांखे अॻुवाट ॿुधायो तारीख़ हफ़्तो खनि अॻु में ॿुधायो जीअं छो त जीअं छोकिरनि खे घुराए वठूं हीअं करे वठूं फलाणो कटूं छो त अचनि ई कोन था हीअं रुॻो दाख़िला वठनि था पढ़नि कोन था हीअं कोन टीचर बि कोन्हनि असांखे उन ई कॉलेज वरी ॿियो हिकिड़ो मुंहिंजो सुञाणो हुन पुटु पढ़ियो त हुनखे मूं फ़ोन कयो मुंहिंजो भाउ कॉलेज वालेज हूंदा आहियो न साईं रुॻो दाख़िला वठींदा आहियूं पिया पाण पढ़ी ट्यूशन पढ़ी कोई इम्तिहान हाणे मूंखे ॿुधायो कॉलेज जो इहो हाल आहे स्कूल वञी त ॾिसनि प्राइमरी उन्हनि जा तव्हां हाल ॾिसो पढ़ाई आहे ई कान्हे ऐं जेको तव्हां टीचर रखिया आहिनि उहे बि जेको ॿुधंदो पिंगे में वेठी लुॾे छोकिरी नौकिरी थी करे मुंहिंजी धीअ मुंहिंजी भई नौकिरी थी करे पोइ हिते वेठी आहे स्कूल में मोकिलाए आहे न स्कूल आहे पोइ भला ही वेही कान्हे न वेंदी कान्हे रुॻो पहिरीं तारीख़ वञी सही करे वठींदी वीज़ा ते आहे पहिरीं जो वीज़ा ते आहे त मूं चयो न वीज़ा कहिड़ी आहे छा आहे वीज़ा आहे त माना उहो परसेंटेज हुनखे त इन खां तव्हां शुकुरु कयो इन खां हीअ तव्हांजा स्कूल सुठा कॉलेज सुठा या बि हिते शहर में केतिरा मूं ॾिठा आहिनि क्लिफ्टन डिफेंस जंहिं पासे रहां पियो केतिरा स्कूलनि में प्राइवेट आहिनि फीयूं अलॻि वठनि उन खां अलावा उन मिस वटि ट्यूशन पढ़णी आहे ऐं मिस वटि जेको आहे किताब अॻे ई उहो सुवाल जवाब थिया पिया आहिनि पाण ॿार आया घर कान्हे थी पाण केतिरो हिकु ॿ छो मुंहिंजो मूं चाहियो त मुंहिंजा ॾोटा जेके रहनि था जापान ते मुंहिंजी हिकिड़ी धीअर आहे मुंहिंजो हुन मुड़ुसु मुंहिंजो भाइटियो आहे भाणेजो आहे उहो उते ई थो नौकिरी करे उते ई PhD कई जापान मां त उन्हनि जे ॿारनि खे मूं चाहियो त हिते जी अंग्रेजी थोरो सिखनि हिते मूं केतिरनि मिसनि खे चयो त भई तव्हांजी घर पढ़ायो ऐं तव्हांखे कलाक जे हिसाब सां जेकी चवंदव 200 300 500 रुपया ॾींदुसि ॿ कलाक जी पढ़ायो जेतिरा दफ़ा ईंदव रोज़ु ईंदो त रोज़ु हेतिरा महीने लाइ जी पढ़ायो चवंदो आहे उते जी पढ़ायो छो जो उते पोइ वरी जॾहिं मूं मालूम कयो जंहिंजा ॿिया ॿार त पढ़िया त उते उहे ॿार कई 10-12 ॿार पहुचनि हुन टाइम ते पाण में सिर्फ़ु फ़ोन ते पई ॻाल्हाए कुकिंग पई करे हे पई करे होमवर्क जेको आहे खुलियो पियो आहे उहो लिखियो पियो माना इहे वञी हालत थिया आहिनि त इनखे तव्हां कंपेयर कयो हिते कंपेयर कयो तव्हां बहितर आहे न ऐं हिन में बहितर तइलीम आहे इन करे तव्हां चवां थो न त 20 सालनि खां पोइ हिन में ख़बर न छा थी वेंदो बाक़ी इहो आहे मुंहिंजो तव्हांखे नसीहत त ग़लति रिवायतूं या इहे अजाइज़ मिलणु छो त पोइ छा थो थिए हींअर मूंखां केरु पुछंदो आहे न त पाकिस्तानी को ईंदो आहे न ॿाहिरि तव्हां को सिंधी पुछंदो आहे ॿाहिरि पिया नौकिरी मिली अथनि तव्हां ॿुधायो को सुञाणो आहे मुंहिंजो सुञाणो हुजे या न हुजे मुंहिंजो तोखे इहा नसीहत आहे त कंहिं पंहिंजे पाकिस्तानी सां न मिलजांइ ऐं सिंधी हुजे त अञा बि न मिलजांइ मूं चयो छो मुंहिंजो इहो तोखे ईअं कोन थो चवां भले तव्हां मुंहिंजो ॿई ॼणा मुंहिंजा तव्हां सुञाणो हुजो तव्हां ॿई वेठा हुजो तव्हां ॿिन्ही खे चवंदो तव्हां पंहिंजे पाण में न मिलजो चयो छो छो इन करे जो तव्हां जेके आहियो उहे त हुई पंहिंजा सुञाणो अथव हिक ॿिए खे कॾहिं का ज़रूरत थी मजबूर थी त करे वञिजो तव्हां उते अलॻि थलॻि वञी रहिजो उते लोकल माण्हू आहिनि उन सां मिलिजो उते ज़बान ॻाल्हाइजो छो जो तव्हां जेकॾहिं पंहिंजनि सां मिलंदा न जीअं मूं ॾिठो आहे पहिरीं मुंहिंजी ज़ाल खे बि ॾाढो ॾुखियो थियो मलेशिया में जिते असांखे मिलियो घरु उते रुॻो पाकिस्तानी हुआ मूं छॾे वञी ॿिए हंधि वञी रहियसि हुनखे ॾाढो ॾुखियो लॻो न हीअं फलाणो पाण में मूं चयो न हिकिड़ो त कोन पोइ हुन ख़ुदि ॾिठो त 2 सालनि में हू पंहिंजो पाण में विड़ी जहिड़ी छो त पोइ रुॻो दावतूं हे पोइ अचणो पोइ हिक ॿिए ते टिका टिप्पणी हुनखे हीअ कपिड़ा सुठा आहिनि हुनखे कोन्हे घर में दावत खाई वरी शाम जो अचनि हुनजे मुड़ुसनि लाइ प्रॉब्लम त हुनखे त अहिड़ो वॻा हुनखे अहिड़ा वरी हिक ॿिए खे कंहिंखे ॾिसनि त को सादगी में पियो हले त कंजूस आहे हीअं आहे ऐं वरी ॿियो जेकॾहिं को हथु फाड़े त अलाए किथां पैसो आयो हुअसि हीअं वरी किथां पियो हाणे चोरी पियो करे माना हिकिड़ो सिस्टम अहिड़ो आहे जो उहे पोइ जॾहिं पाकिस्तान पहुतो अञा ताईं पाण में ॻाल्हाए उहो हाल स्वीडन में हो इन करे त बहितर इहो आहे त हिते बि आऊं इहो चवंदोसां जेतिरो घटि थी सघे मिलो जुलो घटि पंहिंजे उनखां बहितर आहे को दीनी कम कयो पंहिंजे घर में वेठी पंहिंजे ॿारनि खे भई पढ़ायो ॿारनि ते ध्यानु ॾियो ऐं जेकॾहिं तइलीम पूरी थी त को न को आर्ट हुनर उहो ई सघे Sir, one question. I am inspired of you, so I want to be a marine engineer. So what are the basic necessities for that? It's my question.
जेको पढ़ंदा समुंड बाबति जहाज़नि बाबति त तव्हां चवंदा केॾी ॾुखी केतिरे ॾुखी लाइफ हुई उन्हनि ॾींहंनि में जॾहिं सड़ाए जा जहाज़ हुआ हलंदे हलंदे हवा बंदि थी वेंदी हुई चोर चढ़ी पवंदा हुआ या मौसम त लॻो जीअं ई सियारो थींदो हो त सियारे जी हवा लॻंदी त उतर खां अरब मुल्कनि खां सिंध खां सड़ाइण रस्ते हाकारे कोलंबो पहुचबो वरी जॾहिं मानसून जी मौसम थींदी वरी हेॾां भॼिबो सियारे जी में उतर जो हवा लॻंदी हुई त उन छो त मशीन इंजन त कान हुई सदियूं ईअं कमु सिलसिलो हलंदो रहियो एतिरे क़दुरु जो जीअं हवा लॻंदो पहिरियों झूठो लॻंदो त वेंदे ॾियारी हुजे छो होली हुजे ईद हुजे शादी थियल हुजे पंहिंजूं ज़ालूं छॾे हू पहुचींदा हुआ हुते जहाज़नि ते छो त हाणे हलो ऐं ॾाढी टफ लाइफ हूंदी अॼु मॉडर्न लाइफ थी वई मॉडर्न जहाज़ थी विया आहिनि इंजन थी विया हे थी विया उन हूंदे बि एॾी सख़्तु लाइफ आहे चवंदा आहिनि त मरीन इंजीनियरिंग जेका आहे इट्स रियल मैन जॉब तमामु सख़्तु पूरो आहे तमामु सख़्तु ड्यूटी आहे 4 कलाक ॾींहं 4 कलाक राति जो आहिनि त 8 कलाक पर इमरजेंसी थिए थी 24 कलाक इंजनूं में जॾहिं लाइट वञे थी सख़्तु गर्मी में कॾहिं एॾो टेम्परेचर जिन खां त कान्हे का त उन में इहो आहे त की हीउ जेको प्रोफेशन आहे अफ़सोस जो औरतुनि लाइ कोन्हे 2-3 ज़ालूं आयूं रशियन ऐं अमेरिकन पर उहे बि न हली सघियूं सो बहरहाल आउं इहो चवंदुसि त तव्हां ॿाहिरि घुमण जे शौक़ में कई अहिड़ा ॿिया सब्जेक्ट आहिनि जेके तव्हां पढ़ी सघो था उनमें वञी जंहिं ज़रिए तव्हां घुमी सघो था ऐं ॿी ॻाल्हि त शिपिंग हूअं बि अॼुकल्ह हाणे जीअं मूं चयो त घटि बि पियो वञे ऐं हर मुल्क पंहिंजा जहाज़ असां न त हूअं अरब मुल्क त सभु असांजा जहाज़ उन्हनि खे खपंदा हुआ हाणे हर अरब मुल्क में हर ईरानी में हुनजा पंहिंजा जहाज़ आहिनि उहे उन्हनि ठाहे रहिया आहिनि त इन करे उहो उन वक़्त सां गॾु मुख़्तलिफ़ एक्चुअली इहा बि ॻाल्हि आहे त इहो ॾिसे त कंहिंजो ज़मानो पियो अचे कहिड़ी फील्ड आहे जेका बहितर पइजे त इहो तव्हां सोचियो या ॾहनि खां पुछियो त अॼु खां 8-10 साल पोइ छा थींदो जीअं ॿारनि खे उन में फील्ड में विझो जीअं अॻु में रुॻो हूंदो त सिविल इंजीनियर त हर हिकु इंजीनियरिंग त सिविल इंजीनियर पर जेके सियाणा माण्हू उन्हनि मैकेनिकल टेक्सटाइल ऑयल टेक्नोलॉजी ॿियनि फील्डनि में अची वक़्तु फ़ाइदो वठी माहौल जो हुननि पंहिंजी नौकरियूं हथु कयो बहरहाल तव्हांखे मरीन जीअं पसंदि आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे महिरबानी साईं अल्ताफ़ साहिब जिन जी वॾी महिरबानी तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी तव्हां तमामु घणो वक़्तु ॾिनो साईं अल्ताफ़ साहिब जिन 5 बजे खां लाॻीतो हिते वेठा आहिनि ॻाल्हाईंदा रहनि था तव्हां सभिनि वॾी महिरबानी ऐं हाणे प्रोग्राम बाक़ाइदे इख़्तिताम खे पहुचे थो तव्हां सभिनि जी महिरबानी